अड़े वाह सलमा, तो वॾो सुठो हल ॻोल्हे वरितो आहे। छा कयां अज़रा, कुछ करण ई नथो ॾे। मोबाइल वठी ॾिनो आहे हिनखे, हाणे ॾिसंदो रहंदो आहे त मां पंहिंजो कम करे वठंदी आहियां। अच तोखे शॉपिंग ॾेखारियां, ज़बरदस्त सेल लॻल आहे। अज़रा जल्दी अच, अमजद ऐं सलमा जो पुट अगवा थी वियो आहे। छा? मुंहिंजी ग़लती आहे, मां एतिरे नंढड़े ॿार खे फोन वठी ॾिनो। ख़बर ई न पई त हिन कंहिंसां चैटिंग शुरू करे छॾी ऐं हुन खे घुराए करे अगवा करे छॾियो। इहा सॼी चैट पढ़ी आहे मूं ॿाहिरि पुलिस ॾिठी आहे। छा उहे मदद कनि पिया? हा, चाइल्ड हेल्पलाइन 1121 ते कॉल कई हुई। उन्हनि जा ऑफिसर पुलिस सां गॾिजी मदद करे रहिया आहिनि। यादि रखो, बग़ैर निगरानी ऑनलाइन मवाद ऐं सोशल मीडिया ताईं नंढे उमिरि जे ॿारनि जी रसाई उन्हनि खे ॾोहारी माण्हुनि, गैर अख़लाक़ी ऐं पुरतशद्दुद मवाद समेत जिनसी इस्तेहसाल ऐं अगवा जहिड़नि ख़तरनि में विझी सघे थी। वालिदैन खे घुर्जे त पाण बि ऑनलाइन तहफ़ुज़ बाबति आगाही हासिल कनि ऐं ॿारनि सां बि उन बाबति ॻाल्हि कनि। उन्हनि जे ऑनलाइन सरगर्मियुनि ते पाण निगरानी रखनि ऐं यकीनी बणाइनि त ॿार ज़ाती मालूमात जहिड़ो कि नालो, घर ऐं स्कूल जो पतो, फ़ोन नंबर वग़ैरह ऑनलाइन शेयर न कनि। ऑनलाइन प्लेटफॉर्म्स ते हाकारी रवैयनि जी हौसला अफ़ज़ाई कनि। ऑनलाइन ख़तरनि ऐं ज़ाती हमलनि जे कोशिशुनि ते नज़र रखो। नुक़सान ॾींदड़ या शकी मवाद बाबति फौरी तौरु रिपोर्ट कयो। ॿारनि खे ऑनलाइन ख़तरनि ऐं उन्हनि जे असरनि खां बचाइण असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। ॿारनि जे तहफ़ुज़ बाबति कंहिं बि क़िस्म जी शिकायत या मदद लाइ हेल्पलाइन 1121 ते 24 कलाक मुफ़्त कॉल कयो। कॉल कंदड़ जी सुञाणप मुकमल राज़ में रखी वेंदी। हीउ पैगाम सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी, सिंध हुकूमत ऐं यूनिसेफ जे सहकार सां पेश कयो वियो।